8 फेब्रुआरी खमीस ॾियारे थींदड़ इलेक्शन लाइ चूंड मुहिम ख़त्म थियण में बाक़ी 1 कलाक रहिजी वियो। इलेक्शन कमीशन जे ज़ाब्तनि तहत अॼु राति 12 वॻे खां पोइ जलसनि ऐं जलूसनि समेत चूंड मुहिम हलाइण ते मुकमिल पाबंदी हूंदी। चूंड सामान पोलिंग स्टेशन ते पहुचायो वेंदो। सिक्योरिटी लाइ बि सख़्त इंतजाम। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी ऐं गोहर एजाज़ चयो आहे त पोलिंग डे ते इंटरनेट या मोबाइल फोन सर्विस बंदि रखण जो फ़ैसिलो नाहे कयो। कंहिं ज़िले इंतजामिया या सूबे इंटरनेट या मोबाइल फोन सर्विस बंदि करण जी दरख़्वास्त कई त गौर कयो वेंदो। चूंडू पुरअमन माहौल में थियण जी पक ॾियारियूं था। सिंध समेत किथे बे उम्मीदवारनि में शिकताण वारो माहौल नाहे। इलेक्शन कमीशन सियासी पार्टियुनि लाइ नयूं हिदायतूं जारी करे छॾियूं। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिब पोलिंग स्टेशन जे 400 मीटर जे अंदर पोलिंग स्टेशन जे अंदर वोटरनि खे वोट ॾियण या न ॾियण लाइ क़ाइल करण ते बि पाबंदी आहे। वोटरनि खे 100 मीटरनि अंदर उम्मीदवारनि जे हक़ या मुखालफ़त में वोट ॾियण लाइ निशानियूं, बैनर या झंडा लॻाइण ते पाबंदी हूंदी। सियासी पार्टियुनि ॻोठाणनि इलाइक़नि में पोलिंग स्टेशन खां 400 मीटर ऐं गुतियल आबादी वारनि शहरी इलाइक़नि में 100 मीटर जे फ़ासिले ते पंहिंजूं कैंप्स लॻाए सघंदियूं। इलेक्शन कमीशन जी हिदायतुनि ते अमल दरामद खे यकीनी बणाइण जी ज़िम्मेवारी DROs, ROs ऐं पुलिस इंतजामिया ते हूंदी। वोट ते धाड़ो नामंजूर। वोटनि सां छेड़छाड़ थी त अहिड़ो पीछो कंदुसि जो अवां खां PTI बानी विसरी वेंदो। पुराणनि सियासतदाननि खे अवाम न पर रुगो कुर्सी जी ॻणती आहे ऐं उहे ज़ाती दुश्मनी कढण लाइ इक़्तिदार में अचणु चाहिनि था। जेके खेनि आणींदा आहिनि हू उन्हनि सां ई विढ़ंदा आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा नवाज़ शरीफ़ ते वार। लाड़काणे में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तख़्त लाहौर लुॾी पियो। नून लीग लाइ क्लीन स्वीप वारियूं हालतूं न आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थियूं त मुक़ाबिलो सख़्तु थींदो। जॾहिं बि लाड़काणे जो अवाम वज़ीर आज़म बणाईंदो आहे त मुल्क तरक़ी कंदो आहे। 8 फेब्रुआरी ते तीर मथां टपोणी अवाम जो रत चूसींदड़ शींहं जो रस्तो रोकणो आहे। पीपल्स पार्टी रुगो अवाम लाइ सियासत करे रही आहे। अवां 30 लख घर, मुफ़्त तालीम, सिहत जूं सहूलियतूं चाहियो था त तीर ते ठपो लॻायो। नवाबशाह में रैली खे ख़िताब कंदे आसपा भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम वोट जी ताक़त सां बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाईंदो। 8 फेब्रुआरी ते फतेह अवाम ऐं तीर जी थींदी। मुंहिंजे दौर में ख़ुशहाली हुई। फ्रॉडनि पाकिस्तान खे तबाह करे छॾियो। फ्रॉडी धरणनि में मसरूफ़ हुआ पर असां मुल्क मां लोड शेडिंग ख़त्म कई। बेज़ा कुकड़ियूं ऐं ढोर किथे आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ कसूर में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त 2 ॾींहनि खां पोइ ख़ुशहाली जो सिज उभरंदो। मोटरवे खां बि वधीक ख़ूबसूरत रस्ता ठाहींदासीं। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि आम चुनावनि जे इंतजामनि ऐं सिक्योरिटी सूरतहाल बाबति इजलास। कोर कमांडर कराची, DG रेंजर्स, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त असांजे समूरनि पोलिंग स्टेशन ते फ़ौजी मुक़ररी मुकमिल थी वई आहे। फ़ौजी जवान ऐं ऑफिसर ड्यूटियुनि लाइ पंहिंजनि इलाइक़नि में पहुची चुका आहिनि। वॾे वज़ीर पोलिंग डे ते अमन अमान बरक़रार रखण जी हिदायत कई। नौशेरो फिरोज जिले में पोलिंग स्टेशन की मरम्मत लाइ रखियल करोड़े रुपयनि जी रक़म मुबैना तौर हड़प। सेक्रेटरी तालीम पारां पोलिंग स्टेशन की मरम्मत बाबति जोड़ियल मॉनिटरिंग कमेटी रिपोर्ट तैयार करे वरिती। चीफ मॉनिटरिंग ऑफिसर 655 कायम पोलिंग स्टेशन मां रुगो 21 पोलिंग स्टेशन जो मरम्मती कम मुकमिल करार ॾिनो। चीफ मॉनिटरिंग ऑफिसर की रिपोर्ट मूजिब नौशेरे फिरोज
मीरापुर, भिरिया, मोरो ऐं कंडियारो जे सवे पोलिंग स्टेशन में पानी, बिजली ऐं वॉशरूम जी सहूलियत नाहे। केतिरनि इमारतुनि जी हालत ख़राब आहे। मरमती कम अञा शुरू न थी सघियो आहे। सरकार मरमती कम लाइ 3-3 लख रुपया ऐं वधीक ज़बुन हाल पोलिंग स्टेशन जी मरमत लाइ 10-10 लख रुपया मंज़ूर कया हुआ। ऐं घोटकी जे बेलो बीरपुर माथेलो जे हद में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबलो, 4 धाड़ेल ज़ख़्मी थियण जा इतला। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त ड्रंग मलूक वारे इलाइक़े वेझो पुलिस पिकट 38 ऐं 39 जे विच में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान 4 धाड़ेलनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि।